16 ऐं 24 जी HCF पाण फाइंड कयूं था। ठीकु आहे, 16 ऐं 24 विच में भले लकीर ॾेई छॾियो। ख़बर अथव ॿई ॿधी आहे, ॿिनि जो खोड़ो हिन ते 8 दफ़ा ऐं हिन ते ॿिनि ते 1 दफ़ो ऐं चइनि ते 2 दफ़ा, यानी टोटल 12 दफ़ा वेंदो। वरी ॿिनि जो खोड़ो 4 दफ़ा ऐं ॿिनि जो खोड़ो 6 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 2 दफ़ा ऐं ॿिनि जो खोड़ो 3 दफ़ा। हाणे ॿिनि जो खोड़ो 1 दफ़ो टिनि ते न वेंदो, टिनि जो खोड़ो वरी पढ़ंदासीं त 1 ते न वेंदो ऐं हिन टिनि ते 1 दफ़ो वेंदो। हेठां हिकु हिकु अची वियो, असांजा जुज़ा निकिरी आया। हाणे जेकॾहिं असांखे चयल हुजे LCM त असां सभु जुज़ा खणूं आहे, 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3। पर छो जो करे असांखे HCF चयल आहे, इन करे कम वारा जुज़ा खणंदासीं। हाणे अचो त उहो कम वारा जुज़ा ॻोल्हियूं। ॾिसो, ॿिनि जो खोड़ो 16 ते बि वियो, 24 ते बि वियो, इन करे हे 2 असांजे कम जो आहे। ठीकु आहे, वरी ॿिनि जो खोड़ो 8 ते बि वियो, 12 ते बि वियो, ॿिन्हिनि ते वियो, इन करे हे बि कम जो आहे। वरी हे जेके 2 हिन जो खोड़ो 4 ते बि वियो, 6 ते बि वियो, इन करे हे बि कम जो आहे। ॾिसो, दर्जा 2 मिलियल आहिनि त ॿिन्हिनि ते खोड़ो वञे थो। हिन ॿिनि जो खोड़ो ॾिसो, हिन 2 ते त वियो पर 3 ते न वियो, इन करे हे असांजे कम जो न आहे। वरी 3 जो खोड़ो 3 ते वियो पर 1 ते न वियो, इन करे हे 3 बि कम जो न आहे। हाणे असांजा जे कम जा जुज़ा निकिता उहे हे 2 जेके आहिनि उहे 3 दफ़ा, इन करे हाणे इन्हनि खे पाण में ज़रब कंदासीं। 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2, यानी ॿिनि खे ॿिनि सां 3 दफ़ा ज़रब कंदासीं। 2 ॾूं 4, 4 ॾूं 8, इन जो मतिलबु आहे जेका HCF निकिती उहा 8। हाणे ॾिसो, सम्झो हे 16 ऐं 24 आहे, हिननि जी HCF छा निकिती आहे, 8 निकिती आहे। इन जो मतिलबु आहे 8 हिननि ॿिन्हिनि खे पूरो वंड करे सघे थी। ॾिसो, 8 जो खोड़ो 16 ते पढ़ंदासीं, 1 8 2 8 16 2 दफ़ा वियो। 8 जो खोड़ो 24 ते बि वेंदो, 1 8 2 8 16 3 8 24। ठीकु आहे, हाणे वॾो में वॾो अंग इहो आहे, हिन खां नंढा अंग त तव्हांखे मिली वेंदा। इन करे चइबो आहे वॾो आम पूरो वंडींदड़, माना वॾो में वॾो अहिड़ो अंग जेको हिननि ॿिन्हिनि खे पूरो वंड करे सघे। हिन खां नंढा अंग तव्हांखे मिली वेंदा। जीअं ॾिसो, हिन खां नंढो अंग 4 आहे, 4 जो खोड़ो बि 16 ते वेंदो, 24 ते बि वेंदो 6 दफ़ा। ठीकु आहे, पर उहो छा आहे, नंढो आहे। इन खां नंढो अंग अञा 2 आहे, उनजो बि खोड़ो हिन ते बि वेंदो, हिन ते बि वेंदो, पर असांखे खपे वॾो आम पूरो वंडींदड़, यानी वॾो में वॾो अंग कहिड़ो आहे, उहो 8 आहे। 8 खां मथे तव्हांखे कोई बि अंग न मिलंदो जेको ॿिन्हिनि खे वंड करे सघे। ठीकु आहे, आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। मिसाल 8 खां वॾो अंग 12 आहे, 12 24 खे त वंड कंदो पर 16 खे वरी वंड न करे सघंदो। ठीकु आहे, इन करे हे वॾो आम पूरो वंडींदड़ आहे, यानी कि HCF आहे।